अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बरादरान सलाम, अज़ीज़ और दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जूं लखी मेहरबानियूं करोड़ों कुर्ब जंहिं रब जी ज़ात बाबरकात तव्हां और असां खे अॼु ना हाफ़िज़ अली गौहर अमारो साहब जे जलसे में क़ुरान मजीद जे कचहरीअ में इकट्ठे करे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जे पढ़ण ऐं उन जे ॿुधण जो मौक़ो नसीब अता फरमायो। तव्हांखे मालूम आहे त ही रजब शरीफ़ जो महीनो आहे ऐं महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो महीनो आहे। इन जे करे सारो महीनो इमामुल अंबिया जा आशिक, इमामुल अंबिया जा उम्मती मेराज मुस्तफ़ा जे उन्वान सां जलसा मल्हाईंदा रहंदा आहिनि। जन मां रब जी ज़ात बाबरकात तव्हां सां बि अॼोके ॾींहुं अणघुरियो एहसान करणु फरमायो। अज़ीज़ दोस्तों, इन महीने जे अंदर उन्हीं सरवरे कायनात सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज रब जी ज़ात बाबरकात सां थियो आहे, जंहिंजे नबूवत ऐं रिसालत खे, इज़्ज़त ऐं अज़मत खे, शान ऐं मान खे, मर्तबे मक़ाम खे अॻियां नबी पंहिंजे किताबनि में पढ़ी करे पोइ रोई रब खां दुआऊं घुरंदा हुआ। मुंहिंजा रब नबूवत ॾिनई तुंहिंजी महिरबानी, रिसालत ॾिनई तुंहिंजी महिरबानी, शरीयत ॾिनई तुंहिंजी महिरबानी, पर वधीक तुंहिंजी महिरबानी तॾहिं थिए हा जॾहिं हिन महबूब मुस्तफ़ा जो उम्मती करे पैदा करे।
अदा नबूवत को मामूली मकाम आशा एडो अल्लाह जो स्पेशल एहसान थे तो भी रब को दुआऊं था घुरन मुझा रब नबूवत ॾिनई तुझी मेहरबानी रिसालत ॾिनई तुझी मेहरबानी शरीयत ॾिनई तुझी मेहरबानी पर वधीक तुझी मेहरबानी तॾहिं थे हा जॾहिं हिन महबूब मुस्तफ़ा जो उम्मती करे पैदा करे तौरेत में इंजील में ज़बूर में नड़ा नबियन के सहीफा मिला उन सारे सहीफन में मकामे मुस्तफा बयान थल हुयो इमामुल अंबिया जी इज्जत अजमत लिखल हुयो तरह ये रब को दुआ घुरन जो रब जी ज़ात बाबरकात उन सारे नबियन के दुआउन के तवज्जो अल्लाह तबारक व तआला उन सारे नबियन के दुआउन के हिन माह मुक़द्दस रजब शरीफ जे 27 जे रात पूरो करण फरमायो अक्सा मस्जिद के अंदर मेराज वाली रात अक्सा मस्जिद के अंदर आदम अलैहिस्सलाम को वठी ईसा रूहुल्लाह ताईं सारे नबियन के रब जी ज़ात बाबरकात महबूब मुस्तफा जे इमामत जो शरफ अता फरमायो ऐं सोहणे साईं के अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया लक़ब अता फरमायो जेका ताज़ो तव्हां जे आॾो अल्लाह जे क़ुरान मजीद जे पारे 15 जी पहिरीं आयत तिलावत कई वई इन आयत के अंदर अल्लाह तबारक व तआला मुख्तसर अंदाज में मुस्तफा जे मेराज के बयान कर फरमायो बाकी तफसीली किस्सो सूरत नजम में हिते मुख्तसर अंदाज में किए फरमाए कड़े अंदाज में ये हकीकत पुछणी आहे अल्लाह जे कुरान का दिल जे मोहब्बत सां दुरूद पढ़ो तो मुख्तसर किस्सो कुरान को पुछो सलवात में सुस्ती न क्यों कस लगे वो तो क़यामत अम्मा सा कराजो दुरूद में नुकसान थे तमा सा कराजो न पढ़ो वो तहां जी मर्जी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद तन्हे रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक मुक़द्दस किताब कुरान मजीद जे पारे 15 जी पीरी आयत में महबूब मुस्तफा जी मेराज जे जिक्र के ज़ाहिर कंदे फरमायो खुदा जो कुरान तो फरमा सुब्हानल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना लहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर अल्लाह फरमाओ मुझा महबूब मुस्तफा मां रब जी ज़ात बाबरकात तो के फर्श ते मेराज कराया मथे अर्श ते न घुराया मां कादिर हां कुव्वत वारो हां हर जाते हाजिर नाज़िर हां पर मां रब जी ज़ात बाबरकात तो के फर्श ते मेराज न कराम मथे अर्श ते घुराम इन्हीअ में मां अल्लाह जी हिकमत ही हर हिक नबी के रब जो मेराज थींदो पर फर्श ते मेराज थींदो हजरत नूह अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो एड़े जे अंदर मेराज थींदो हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो बाह जे आड़ा जे अंदर मेराज थींदो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो मिन्ना जे मैदान में अबे इब्राहीम अलैहिस्सलाम के कातिए हेठो मेराज थींदो हजरत ज़करिया अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो हा करब जेठो मेराज थींदो हजरत अय्यूब अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो बीमारी जे अंदर मेराज थींदो हजरत यूनुस अलैहिस्सलाम के रब जो
मेराज थींदो मशीह जे पेट जे अंदर मेराज थींदो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो किनान जे खूह जे अंदर मेराज थींदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के रब जो मेराज थींदो तूर सीना जबल ते मेराज थींदो मुझे इमाम अल अंबिया के रब जो मेराज थींदो पर अर्श मौला ते मेराज थींदो रब जी ज़ात बाबरका फरमायो ओ मौजा महबूब मुस्तफा मां रब जी ज़ात बाबरकात तोखे फर्श ते मेराज न करान मथे अर्श ते घुरान तो जे मां रब जुल जलाल सारी कायनात के सारी मखलूकात के तो पैगंबर जो शान ॾेखारिया ऐं तो पैगंबर के मां अल्लाह पंहिंजूं निशानियूं ॾेखारिया फर्श ते मेराज थिया सिदरतुल मुंतहा जो सैर कीअं थे कुर्सी कलम जो दीदार कीअं थे जन्नत जो सैर कीअं थे जहन्नम जो हाल मालूम कीअं थे रब जी ज़ात बाबरकात फरमायो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा मां रब जी ज़ात बाबरकात इन्हीअ जे करे तोखे फर्श ते मेराज न करान मथे अर्श ते घुरान त जीअं मां अल्लाह सारी कायनात के सारी मखलूकात के तो पैगंबर जो शान ॾेखारिया ऐं तो पैगंबर के मां अल्लाह पंहिंजूं निशानियूं ॾेखारिया महीनो ही रजब जो 27 जी रात जो आखिरी हिस्सो रब जी ज़ात बाबरकात फरमा मां पंहिंजे महबूब के घुरायुम मुख़्तसर रवायत मुख़्तलिफ़ कन रवायतुनि में अचे थो त इमाम अल अंबिया उन रात हतीम वारी जगह ते सुता पिया कर रवायत मां त पहिरे ज़मज़म वटि कन रवायतुनि मां त उम्मे हानी जे घर में या इमाम अल अंबिया जी पुफी तवज्जो हाणे त तुर्कन वारो हरम शहीद थी वियो न त बाबे अब्दुल अज़ीज़ खां बैतुल्लाह जे अंदर अचबो त खबे हथ ते बैतुल्लाह खां ॿाहिरि बाबे अब्दुल अज़ीज़ ॾे निकिरबो त सॼे हथ ते सुतून उम्मे हानी यानी थंबो सिंधीअ में सम्झो उहो उते हुयो त हे उम्मे हानी जो घर हुयो कुरैशन जा घर त हिते पोइ त हरम वधी वियो इते इमाम अल अंबिया सुता पिया पर अल्लाह जे क़ुरान हिकिड़ो जामियो लफ़्ज़ ॻाल्हायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम बहरे ज़मज़म भी मस्जिद हराम में हतीम वारी जगह भी मस्जिद हराम में उम्मे हानी जो घर भी मस्जिद हराम में हिकिड़ो जामियो लफ़्ज़ अल्लाह जे क़ुरान ॿुधायो सोना साईं सुता पिया हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां जन्नत जी सवारी साण करे आयो त इमाम अल अंबिया के आराम मां उथारियो देवबंदी बरेलवी शिया मौदूदी गैर मुक़ल्लिद सब इन ॻाल्हि खे मञनि था ॿियनि ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ आहे छिक छिका धिक धिका लॻी पई आहे पर इन ॻाल्हि खे सभु मञनि था त उन राति जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां आयो जंहिं इमाम अल अंबिया खे आराम मां उथारियो सभु मञनि था नोट कजाए तवज्जो कजाए इतों साफ़ साबित आहे त हर वक़्तु इल्म ग़ैब जो ॼाणण वारो हिकिड़ो अल्लाह आहे दिल जे ताण खे सिधो करे रख त ॻाल्हि सम्झ में ईंदी जे इन रात जो इमाम अल अंबिया के इल्म हुजे हा त अखियुनि खे आराम न अचे हा तो असांजो दुनिया जो को दिली दोस्त आहे जंहिंजे प्यार में पर पुठ परेशान हो मिलण जे लाइ मुलाकात जे लाइ कुर्ब कचहरीअ जे लाइ राति ॾींहुं परेशान हो हक़ीक़ी मोहब्बत हक़ीक़ी इश्क इन पीरीअ जो पैगाम मिली वञे ख़बर पहुची वञे त अॼु राति महबूब तोखे पाण ॾे घुराईंदो इनाम इकराम अता फरमाईंदो मन जूं मुरादा पूरियूं कंदो दिल जूं उमेदा पूरियूं कंदो चओ आशिक जे अखि खे आराम न ईंदो करे दावा इश्क जी हुजे आराम में
गाल बिन वो हिकड़ी थींदी जे इश्क आ त आराम न हूंदो जे आराम आ त इश्क ना है पो दावा कूड़ियो पर बेखबर बेमयार आहे खबर ही काने का उनजे मथां त मयार ही कोन्हे को न खबर भी हुजे इश्क भी हुजे इल्म भी हुजे इश्क भी हुजे आराम भी हुजे न थी सघंदो जे हाणे ॾींहुं आहे त राति न थींदी रात आ त ॾींहुं न थींदो इश्क आ त आराम न हूंदो आराम आ त इश्क कूड़ो आहे ग़लत दावा हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां जन्नत जी सवारी साण करे आयो जंहिं इमाम अंबिया खे आराम मां उथारियो चओ इहा महबूब जी जिंदगी मक्की जिंदगी आहे मक्की मेराज मस्जिद अक्सा को थियो इन ॻाल्हि खे सम्झो मेराज जी तमीद त आहे इब्तिदा मेराज चइबो आहे मथे वञण खे उरूज फलाणो बाबा उरूज थिया मेराज इहो मस्जिद अक्सा मां थियो आहे इब्तिदा मस्जिद हराम मां थी आहे हितां ज़मीन जो सफ़र बुराक ते सफ़र हुतां मथे सफ़र इमाम अलंबिया आराम में सुता पिया हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जन्नत जी सवारी साण करे आयो आहे जबल अबी कुबैस वट हिकड़ी पत्थर सां सवारी बधी त इहो अबी कुबैस जबल उहो आहे सफ़ा पहाड़ वारे पासे कोन जंहिं शाही महल आहिनि अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं ज़मीन जो हिलण अल्लाह के बंद करणो हुयो पहाड़ पैदा कयो त पीरो पीरो पहाड़ जबल अबी कुबैस पैदा थियो वो पहाड़ ॿिया इते जन्नत जी बोरा खे ॿधी करे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम आयो वॾे अदब आता एहतराम सां इमाम अंबिया जे कदमनि शरीफन सां पाक पेशानी मुबारक के घुसाए तो चुमियो ॾेई आराम मां उथाए तो निंड में जागाए तो इमाम अंबिया जागी पिया जिब्राइल सारी जिंदगी अल्लाह जो पैगाम आंदो थी पर कॾहिं आराम मां न उथारियो थी अॼु निंड मां जागायो थी को ख़ासि पैगाम खणी आयो आहे ख़ासि का ॻाल्हि आहे दुनिया जो दस्तूर आहे आलम साहब आराम में सुतो पियो आहे निंड में नंढा वॾा माण्हू गोड़ शोर कंदा त उनखे झलबो बाबा लुड़ न कयो मौली साहब आराम में सुतो पियो ईअं आहे न पीर साहब सुतो पियो आहे शोर शरारत गोड़ कोन थे चो साईं सुतो पियो आहे पीर साहब सुतो पियो आहे ख़ामोश थियो पर जेकॾहिं आलिम आराम में सुतो पियो आहे निमाज़ जो टाइम थी वियो त हाणे हिनखे उथाइबो न ख़ान साहब बंगले में पियो आहे गोड़ शोर थियो बंगले के बाहि लगी वही उथ वडेरा बंगले के बाहि लगी वही हाणे एतराम न कबो हाँ झट खां पोइ माण्हू हिकिड़ो एतिराज़ कंदा साईं मौलवी साहब ॿुधी वाइस ॿुधी छा चई चई त साईं मौलवीअ खे नमाज़ जे लाइ उथाइबो पीर खे रोज़े जे लाइ उथाइबो खान साहब जे बंगले के बाहि लगी वई आहे अब अल्लाह सभिनी खे बचाए असां कंहिंखे बाहि कोन था ॾियो तो जे अंदरि पंहिंजे बाहि ॾेई छॾी आहे टीवी वीसीआर ड्रामा फिल्म या बंगले के तो पाण नहीं असां त नहीं असां त चवंदा बाबा नाजायज़ हराम बचो न बुराई खां ये गाना फिल्म ये वीसीआर टीवी ॾिसी सी इते निंड तोखे अची वई मौत त तुंहिंजो ईमान ते ख़ात्मो थींदो मौलवी साहब सुतो पिया निमाज़ जो टाइम कज़ा थो थिए हाणे मौलवी साहब खे उथाइबो साईं उथो निमाज़ जो टाइम थी वियो आहे न उथाइबुसि त नाराज़ थींदो न भागा तव्हां त जागो पिया सिज उभरियो आहे मूंखे निमाज़ जे लाइ न उथायो अथव पीर साहब सुतो पियो आहे ऐलान थियो रमज़ान जो महीनो आहे रोज़ेदारो खाई पी वठो बाक़ी 15 मिंट टाइम बचो आहे पीर साहब खे उथाइबो न उथाइबो त जा रोज़ो न रखे जा सॼो ॾींहुं बुख मरे रोज़ो मुक़दम आहे निमाज़ मुक़दम आहे हाणे उनखे आराम जो एतराम न कबो उथाइबो हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम के अल्लाह जे नबी फरमायो जिब्राइल सारी जिंदगी अल्लाह जो पैगाम आंदो थी पर कॾहिं निंड मां न जागायो थी अॼु को ख़ासि पैगाम खणी आयो आहे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो अल्लाह जा नबी क़ुर्बान वञाए आदम अलैहिस्सलाम खां वठी तो इमाम अंबिया ताईं हर हिक नबी ॾे मां अल्लाह जो पैगाम आणींदो आहियां पर अहिड़ो न्यापो अहिड़ो पैगाम न अॻ में कंहिं नबी ॾे आंदो आहे न तव्हां ॾे आंदो आहे जेको अल्लाह जे तरफ़ जो ख़ासि पैगाम तव्हां ॾे खणी आयो आहे
जागायो साईं मां पंहिंजे मर्ज़ीअ सां न आहे अल्लाह जे हुकुम सां जागायो आहे उन जो हुकुम आहे ऐं तरतीब बि अल्लाह ॾसी त मुंहिंजे महबूब खे आम इंसान वांगे न जागाइजांइ हीअं जागाइजांइ ख़ासि न्यापो खणी आयो आहियां कहिड़ो न्यापो आहे इल्म ग़ैब जो ॼाण वारो अल्लाह आहे न हिकिड़ो इल्हामुल ग़ैब आहे अल्लाह कंहिंखे बि ॼाणाए मञूं था ॿियो वहयुल ग़ैब आहे अल्लाह नबीअ खे ॼाणाए मञूं था ॿियो आलिमुल ग़ैब आहे जेको कंहिंजे न ॼाणण खां सवाइ पाण ॼाणे इहो अल्लाह वटि आहे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो अल्लाह जा नबी कुर्बान वञाए अॼु अल्लाह जे हुकुम सां जन्नत जी सवारी साण करे आयो आहियां अबी कुबे सजबल वटि पहाड़ सां ॿधी पई आहे अॼु रब्बे ज़ुल जलाल तव्हांखे मथे घुराईंदो पंहिंजो मेराज कराईंदो होॾे बैतुल मुक़द्दस में अक्सा मस्जिद में नबियनि जी जमात बीठी आहे उते तव्हांखे जेको आहे इमामत कराईंदो नबियनि खे तव्हांजे इमामत जो शरफ़ अता फरमाईंदो तव्हांखे अल्लाह इमामुल अंबिया लक़ब अता फरमाईंदो अॼु अल्लाह जे तरफ़ आयो आहे तव्हांजे मेराज जो न्यापो खणी आयो आहे साईं तयारी कयो वाक़ियो तमामु वॾो आहे मेराज जो मां नंढा नंढा स्टाफ छॾी थो थोरा इहा बि ॻाल्हि सम्झो इमामुल अंबिया फरमाइनि था जिब्राइल जे अल्लाह जो एॾो स्पेशल एहसान थियो आहे त तरस तकड़ न कर मां रब जे शुक्राने जो बरकाता नफ़िल त पढ़ा सबक मिली वियो रब तव्हांजे का मन जी मुराद पूरी करे हा दिल जी उम्मीद पूरी करे त अल्लाह जे शुक्राने जो सजदो कंदा कयो वज़ू करे हतीम वारी जगह ते इमामुल अंबिया शुक्राने जो नफ़िल पढ़ियो ॿाहिरि निकितो जन्नत जी सवारी सिंगारी बीठी आहे गॾे खां वॾी खचर खां नंढी सफ़ेद रंग जी सोहणी सिंगारियल ड्रिगे कद सां जन्नत जी सवारी बीठी आहे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो अल्लाह जे नबी सवार थियो इमामुल अंबिया सवार थियण जो इरादो फरमाइनि था अञा सवार नथा थियनि इरादो फरमाइनि था जन्नत जी बुराक जंप थी ॾे जीअं को ख़ुशीअ मां ट्रप खाईंदो आहे ट्रप ठेंग ख़ुशि थी थिए जिब्राइल अलैहिस्सलाम शहबन लगाम के फरमातो खबरदार कायनात जा सरदार तुझे मथों सवारी कने ऐ तू थी करे गुस्ताखी झल पांजे जान के चुरपुर न कर सजी जन्नत जी बोराक पघरजी वया जिब्राइल झड़का न दे रब मुझे रोण जे मथों रहम कयो थी मां त खुशी में पांजी जान न थी झले सका खबर पई थी जने ऐलान तो त महबूब मुस्तफा मेराज ते वेंदो बैतुल्लाह कोठी बैतुल मुक़द्दस तो हिकड़ी जन्नत जी बोराक ते सवारी कंदो पो रोई मां पंहिंजे रब खे अर्ज़ कम ओ मुंहिंजा मौला करीम मां त कमज़ोर हां पर तू वॾी ताक़त वारो आ अॼु जे जिब्राइल खे हुक्म करे त मुंहिंजे मथां संज विझी करे सिंगारे महबूब मुस्तफा जे सवारीअ जे लाइ न ऐं इमामुल अंबिया मुंहिंजे मथां सवारी कनि त मुंहिंजो मक़ाम मथे थी वेंदो मुंहिंजा रब मुंहिंजे रोण जे मथों रहम कर मुझी दुआ के कबूल कर जिब्राइल झड़का न दे रब मुझे रोण के कबूल कयो जो हे मेरा जवारो सफर रब जी ज़ात बरकात हिकड़ी जन्नत जे सवारी जे दुआ के कबूल कयो हिजरत वाले सफर में रब जी ज़ात बरकात अबू अयूब अंसारी जे दुआ के कबूल कयो रस्तो भी सागो आ चो रस्तो भी रूट सागो आ मेराज वारे सफर जो भी रूट सागो आ हिजरत वारे सफर जो भी रूट सागो आ मेराज वारे सफर में रब जी ज़ात बाबरकात हिकड़ी जन्नत जे सवारी जे दुआ के कबूल कयो हिजरत वारे सफर में रब जी ज़ात बाबरकात अबू अयूब अंसारी जे दुआ के कबूल कयो ओ जने मदीने मुनव्वर जंदर इत्तला मिलो त महबूब मुस्तफा हसर ताजुल अंबिया मक्के जे मुशरिकन जे तकलीफन का तंग थी करे अल्लाह जे हुक्म सां मदीने मुनव्वर हिजरत कयूं अचनि था सारा मदीने जा अंसार खुशीअ में नथा मापनि हर हिकु तयारियूं करे थो घरनि खे हारे सिंगारे थो त महबूब मुस्तफा ईंदा पहिरियों पहिरियों महिमान असांजा थींदा अबू अयूब अंसारी गरीब घरवारी के फरमाया तो अल्लाह जी बानी सारे मदीने जे अंसारनि
महबूब मुस्तफा जे आमद जो वडियूं तैयारियूं कन तू छो चुप कई वेठी आ तू भी त कुछ तैयारी कर चवे थी अबू अयूब मदीने जे माण्हुनि वॾा वॾा इंतजाम कयान वॾियूं वॾियूं तैयारियूं कयूं हू काइनात जा सरदार असां मिस्कीननि जा महिमान कीअं थींदो असांजे अंगण ते कीअं ईंदो अबू अयूब अंसारी थो फरमा अल्लाह जी बानी जे मदीने जा मालदार मदीने जा अंसार महबूब मुस्तफा जा गुलाम तसा गरीब कंजा गुलाम हो हा तू उतु जबा कर तैयारी खण बुहारी घरवारी बुहारी थी दे अबू अयूब अंसारी शिनकार तो करे मदीने जा अंसार आमरन जा इशारा था कन दिसो अबू अयूब अंसारी जे मोहब्बत के दिसो उन जे घरवारी जे मोहब्बत के वो भी महबूब मुस्तफा जे आमद जा उम्मीदवार बणया तैयारियों कन तो अबू अयूब अंसारी जी घरवारी बुहारी थी दे ये शिनकार करे चवे तो हाने वुजू कर त बरकाता नमाज पढ़ी अल्लाह जो सजदो कयो रोई रब को दुआऊं घुरो रोई रब को दुआ था घुरन मुजा रब सान सौता त मदीने जे अंसारन मदीने जे मालदारन इमाम अंबिया जे आमद जा वडा इंतजाम कयान असा त मिस्कीन हूं पर तू वडी ताकत वारो आ जे महबूब मुस्तफा के असा मिस्कीन जो मेहमान करे तो तोखे वडी ताकत बरकातू नमाज पढ़न ता इतो सबक मिलो जे अल्लाह के जे मन की मुराद पूरी करे वो भी रब जो सजदो करे जे अल्लाह तबारक व तआला कह जी जे का मंजिल ते जो का पुजाए अल्लाह जे शुक्राने जो सजदो करणो हाने सारा मदीने जा अंसार बुढ़ड़ा ए बार मर्द ए मायू सनियतुल विदाई पहाड़ी ते चढ़ी करे इमाम अंबिया जे आमद जो इंतजार था कन या सनियतुल विदाई मदीने मुनव्वर जे अंदर पहाड़िया जैसे हिन वक्त मस्जिद नबी जे एशिया जो प्लाट लगल वह पहाड़िया हाँ मलक फाद बिन अब्दुल अजीज जे दौर में जने मस्जिद नबी जे लाए एसी प्लाट लगाए पे वने पुछा के त एसी प्लाट काथे था लगायो इंजीनियरन मिस्त्रन जो त फलानी जा ते पाण फरमायो न इते न हणो छो एसी जो गाड़ियों जो धूम सिकी दी गर्दो गुबार थी दो उन सनियतुल विदाई पहाड़िया ते एसी जो इंतजाम प्लांट जो क्यों जातो इमाम अंबिया जे आमद सा मदीने के रंग लगिया थजनी हवाएं गुली हुई सारा मदीने जा मानू सनियतुल विदाई पहाड़ी ते चढ़ी इमाम अंबिया जे आमद जो इंतजार था कने कुर्राड़ा कमजोर बुढ़ड़ा बार जैमें चढ़ की ताकत काने का भांबड़ा पाइंदा सनियतुल विदाई पहाड़ी ते चढ़ंदा नंढा नंढा बार खुड़ियों खयूं करे पगन ते बीठा वो बच्चों पंहिंजे अबे खे तो याद करे बाबा माखे त मथे कुल्हे ते खणी बियो त इमाम अंबिया जो दीदार पहिरों मां क्या को भाणे जो पंहिंजे मामे खे चंबियो पियो आहे को भाइटो पंहिंजे चाचे खे चंबियो पियो आहे चाचा माखे त मथे खणी बियो महबूब मुस्तफा जो दीदार का मुख्तसर बयान इमाम अंबिया जी आमद थी मदीने जे अंसार जूं नंढियूं नंढियूं छोकिरियूं ख़ुशीअ में अरबीअ में शेर थियूं अचनि अॼु रब असांजे मथां राज़ी थियो जे चोॾींहं जो चंड मदीने मुनव्वर में नाज़िल थियो हर को खुशी में न तो मापे साईं पहिरों मुंहिंजा महिमान साईं पहिरों मुंहिंजी दावत खाओ पहिरों मुंहिंजी दावत खाओ इमामुल अंबिया सारे मदीने जे अंसारनि जे मोहब्बत खे ॾिसी करे फरमाइनि था पुट मां कंहिंखे राज़ी कयां कंहिंखे रंज कयां मुंहिंजे लाइ जहिड़ा मिस्कीन तेड़ा मालदार जड़ा अमीर तेरा गरीब हाने मां पांजो फैसलो अल्लाह जे हवाले क्या तो अल्लाह जो फैसलो ताके कबूल सबनी चो साईं कबूल पाण फरमा मां डाचे जे मुहार मुबारक के छड्या तो जंहिंजे लाइ अल्लाह जो फैसलो आयो जाते मुंहिंजी डाची वेठी मां मुस्तफा उन जो मेहमान थींदुमि जंहिंजो कुणो पियो अल्लाह दुनिया जो दस्तूर जी अजुकल इनामी स्कीम निकतियूं अच्छा ठगी न कुरंदादी 5000 में कार 1000 में मोटरसाइकिल वो मेंबर गड थींदा फलानी तारीख ते बाबा कुणो निकरदो सब गड उम्मीदवार बीठा हुंदा मन मोजी मोटरसाइकिल कुणे में निकरे मन मोजी कार निकरे सब उम्मीदन में बीठा हुंदा हिकड़े जी मोटरसाइकिल मिली
ठीक एकड़े के मोटरसाइकिल मिली वही यो खुशी में वियो देखे कार मिली वही यो खुशी में बाकी सबनी जो उम्मीदा खत्म केड़ी कार कुणे में निकरे केड़ी खुशी आ मोटरसाइकिल जे मिलण जी केड़ी खुशी आ जेका इमामुल अंबिया जे आमदी अंसारन के खुशी छड़ियोंडा जे मुहार के जंजो घरोडा जी क्रास करे वही उनी जी उम्मीद खत्म अग्या अना उम्मीदन में बियो घर ट्रपी वही उन जी उम्मीद खत्म अग्या अना उम्मीद में तात अबू अयूब अंसारी जे घर जे भरसा दाची वेठी जंग जो अबू अयूब अंसारी जी नजर पई तदा जी मुझे अंगत भर में वेठी पाण फरमाता अल्लाह जी बाने जल्दी कर अल्लाह जे शुक्राने जो सजदो कर रब पांजे रोण जे मथो रहम कयो महबूब मुस्तफा साजा मेहमान थान जो अबू अयूब अंसारी जो बिन तबकन वारो ब मंज़रा घर रो वाज खत्म तो क्या एक गा के नोट कयो मता को समझे जे सजे मदीने में मिस्कीन हुयो गरीब हो ता उन वक्त डबल मंजिला बीमार घरों ने जो शो गात एकड़ी थी ना मदीने में बीमार कहजो भी घर को न होयो घर भी डबल मंजिला हुयो भी मिस्कीन इहो कियो तो थी सके मुतसादियो बयान थियो ना सजे मदीने मुनव्वर में डबल मंजिला बीमार कहजो भी घर को न हो मिस्कीन भी सबनी में है हुयो घर भी मंजिला यमन जो बादशाह तुबाई अकबर बाकी तमाम मडुआ उन जो पुत्र यसरब हो ना यसरब में कत्ल थियो वडी काह के वडो लश्कर वठी तुबाई अकबर यसरब जे मथो काह के सजो डी जंग हले पई मदीने वारन सा रात जो टाइम सिजु नथो जंग बंद उसूल होयो तो वरी मदीने जा अंसार दुश्मन जे फौज जी मानी करे वनी घर खाना निकता यमन वारन के मानी खारण पे मदीने जा अंसार मदीने सखावत मशहूर है ये जो जंग कने रात जो उनके मानी खाराए तो बैक पर खुशा के शागाला जंग ता डी जो राज जो साजा मेहमान हो मानी ता खारानी आ पांजा जे के राहिब रूबान हस कसासीन कसातर वडा वडा उन दौर जा आलिम उनके घुराए करे चे यार मां त चोम पे त हिन शहर के खत्म कंद में हिन जो वजूद गुम कंद में हे मां केड़े शहर ते हमलो कयो आ डी जो जंग था कने रात जो मुजी फौज के मानी था कराए जेदा यसरब पर ही मदीनो मुनव्वर थी दो हिन ते आखिरी नबी हिजरत करे इंदा कने किताबन में लिखल हो हिन शहर के तू कुछ न तो करे सके आखिरी नबी पैदा मक्के में थीदा हिजरत करे मदीने मुनव्वर में इंदा ही मदीनो मुनव्वर जे इनके खत्म करण जो इरादो कोई पाण खत्म थी तो अच्छा ये थी दो आखिरी नबी मक्के में पैदा थी दो हां हिजरत करे मदीने मुनव्वर इंदो हां ओ यो बिन तबकन वारो घरो यमन जे बादशाह तुबाई अकबर ठारायो जे इमामुल अंबिया जे अचन त मां परपुट ईमान भी आणिया थो ऐं हिन मुझे घर में रहन हे मां शाही महल बिन तबकन वारो घर उन इमामुल अंबिया जे लाए ठाराई थो वञा जंहिंमें इमामुल अंबिया आया अबू अयूब अंसारी जा मेहमान थिया वाक़ियो अॻिते टाइम ख़त्म अस्सलाम वालेकुम वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आओ मेरा साईं